कल मरियम नवाज साहिबा ख़त लिखियो है पंजाब की हुकूमत त सिंध असांजो पानी चोराए वई आहे। इहो ईअं आहे जीअं ज़ियाउल हक़ MRD जे शहीदनि खे ख़त लिखे त तव्हां असां लाइ मसाला पिया पैदा कयो, मोरे मेड़ दादू ऐं लाखाट वारा। इहो ईअं आहे जीअं परवेज़ मुशर्रफ वरी अकबर बुगटी जे वारसनि खे ख़त लिखे त तव्हांजा माण्हू असां सां विढ़नि था जिन हुनखे मारियो। इहो ईअं आहे जीअं ॿोरी बंदि कंदड़ लाश ॾियण वारा कराची वारा उहे वरी क़तल थियलनि खे ख़त लिखनि त बाबा तव्हीं क़तल ठही असांखे तकलीफ़ पिया ॾियो, तव्हीं ॿोरी में बंदि थी असां लाइ अज़ाब पिया पैदा कयो। जेके पाणी बंदि कयो वेठा आहिनि, जेके सिंध खे तबाह ऐं बर्बाद करण लाइ चश्मा झेलम लिंक ऐं तौसा पंजनद कैनाल खोले वेठा आहिनि ऐं सिंध जो पाणी बंदि पिया कनि, से वरी ड्रामे तौरु ख़त पिया लिखनि। इन्हनि खे सिंध हुकूमत चयो आहे। सिंध हुकूमत चयो आहे त बाबा सिंध में धरती ट्रामो आहे, माण्हू एहतजाज पिया कनि, माण्हू रस्तनि ते आहिनि। हाणे तव्हीं ड्रामो करे ख़त लिखो त जे सिंध के माण्हुनि खे ॿुधायूं बाबा पाणी जी असां बि दावा पिया कयूं, हू बि दावा पिया कयूं, अधो मोह अधी ॼाई असीं ओतिरे जा ओतिरा, हुननि खे बि शिकायत आहे, असांखे बि शिकायत आहे, खीर वही वञी भत में पियो। अहिड़ियूं हवाई तवाई ख़बरूं करे माण्हुनि खे मुंझाइनि। तव्हांखे मुंझाइण लाइ कहिड़ा कम कया अथनि? सम्झो सिंधियो, सम्झो, हीअ सॼी मीडिया जा दोस्त सम्झनि ऐं आम सिंधी माण्हू जेको मूंखे ॾिसे थो सम्झो। तव्हां जॾहिं पाणीअ लाइ निकितव छा कयूं? पहिरीं चयूं त कैनाल ठहणी कोन पिया, पोइ चयूं कैनाल अञा बजट रखी वई आहे पर कमु अञा कोन शुरू थियो आहे, पोइ चयूं कैनाल ठहनि पिया कोन ठहणु ॾींदासीं, पोइ वरी चयूं असां हुननि सां ॻाल्हायो आहे, पोइ वरी ॿिया माण्हू बछऊं जिन चयूं कैनालनि जो आवाज़ु छो था कयो, फलाणनि इशूज़ ते खणो, पोइ वरी चयूं त कोर्ट में विया आहियूं, हाई कोर्ट कमु रोके छॾियो आहे, पोइ वरी हाणे पंजाब खां ख़त लिखायो अथनि। मक़सदु छा आहे? मक़सदु आहे त जेको टेम्पो ठहे पियो, जेको माहौल ठहे पियो सिंधियुनि जो, हिन गर्मी में ई सिंधियाणी तरीक़े जूं भेनरूं ऐं भाउर हितां 6 ॾींहं मार्च था कनि हैदराबाद ते, हिन टांडन ततल धरतीअ में। हीअ साफ़ी दोस्त बि हिते छां जे हेठां आहिनि, गाडरनि जे हेठां अची बीठा आहिनि, हिते पिया ॻाल्हायूं। हू काड़े जी बाहि में बीठल आहिनि भेनरूं भाउर जेके हलनि था हींअर पंधु, ऐं काड़नि में हलां पियो। टेम्पो जेको ठहे पियो, माहौल ठहे पियो, सिंध मुक़ाबले लाइ तयारु अथव। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, तव्हीं जॾहिं पंहिंजे नंढड़े ॿार खे ट्यूशन ॾियारींदा आहियो, घर में होमवर्क कराईंदा आहियो, उन ॾींहं लाइ कोन पिया कराईंदा आहियो, इम्तिहान वारे ॾींहं लाइ पिया तयारु कंदा आहियो। ट्यूशन ॾियारींदा आहियो इम्तिहान वारे ॾींहं लाइ, हीअ ट्यूशन पियो हले। हीअ जेको पंजाब तव्हांजो पाणी बंदि कयो आहे, इहो सिंधियुनि जो ट्यूशन पियो हले, इहो सिंधियुनि जी तालीम पई हले, उन जी तरबियत पई हले, सिंधियुनि खे ट्रेंड पियो कयो वञे त मुक़ाबले जो ॾींहुं ईंदो, पंहिंजे फ़सलनि लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ, पंहिंजी तालीम लाइ, पंहिंजी सिहत लाइ, पंहिंजे रोज़गार लाइ, पंहिंजे गवर्नेंस लाइ, पंहिंजे इल्म लाइ, पंहिंजे शहरनि लाइ, उन जे लाइ सिंधियुनि जी ट्रेनिंग पई हले। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजी ट्रेनिंग शुरू कई आहे, तव्हां असांजी तरबियत शुरू कई आहे, काड़नि में हलण जी, मैदाननि में मुक़ाबिलो करण जी, गॾिजण जी, मुतहद थियण जी, साथ ॾियण जी, उन ट्रेनिंग मां गुज़री असीं तव्हां खां पंहिंजे हीअ रुगो पाणी जो मसइलो कोन अथव, हाणे पाणी बि आहे। ज़मीनूं खणो पिया असां जूं 5-5, 10-10, 20-20 हज़ार एकड़ हिकिड़े ज़िले मां, उन्हनि खे वराए वठण जो मसइलो बि आहे। हीअ सिंध जो इक़्तिदार आला खसण जो मसइलो बि आहे। हीअ असांजो पेट्रोल, गैस, कोयलो खसण जो मसइलो बि आहे। पेट्रोल असांजो, ऐं असां वटि पेट्रोल वठण जी माण्हुनि में वसत कोन्हे, माण्हुनि वटि पैसा कोन्हनि। असां वटि बिजली जी लोड शेडिंग आहे, उन पेट्रोल मां ठहे थी, उन कोयले मां ठहे थी, जेको कोयलो असांजो आहे। असां वटि 14-14, 16-16 कलाक लोड शेडिंग आहे, ऐं हुननि जे शहरनि में रोशनियूं पियूं हलनि, बल्ब पिया ॿरनि, बिजलियूं पियूं हलनि, AC पिया हलनि, ऐं असांजे ॻोठनि में 16-16 कलाक बिजली कान्हे, जितां पेट्रोल निकिरे थो ऐं जितां कोयलो निकिरे थो, जंहिंसां बिजली ठहे थी। असां वटां गैस निकिरे थी, उहा हुते जे इंडस्ट्रीज़ खे मिले थी, असां वटि गैस जी लोड शेडिंग आहे। असां वटां टैक्स मिले थो, असांजा बचा लंघड़नि ऐं टैक्स हू पिया इस्तेमालु कनि। असां वटां जेके वसीला निकिरनि था उनजो इस्तेमालु, असीं को मक़बूज़ा इलाइक़ो आहियूं छा? असीं गज़ा आहियूं छा? असां ते कब्ज़ो कयो अथऊं छा? असां ते को इज़राइल कब्ज़ो कयो आहे गज़ा ते? असीं को फ़लस्तीन आहियूं? असीं को कश्मीर आहियूं जिते इंडिया कब्ज़ो कयो आहे? असीं को ईस्ट टेमोर आहियूं, ग्रेनेडा आहियूं? असीं को बोस्निया आहियूं जेके तव्हां फ़तह कयो आहे, जो असांखे ईअं तबाह ऐं बर्बादु कयो? असीं पाकिस्तान ठहण खां अॻु में हिकिड़ी ख़ुदि मुख़्तार, सावरेन ऐं इंडिपेंडेंट धरती हुआसीं। उहा पंहिंजी रज़ामंदीअ सां, ख़ुशीअ सां करारदाद पाकिस्तान जी हामी थी, उन्हनि करारदाद मंज़ूर कई, तव्हां सां शामिलु थियासीं। उनजो एवज़ो इहो पिया ॾियो जो असांजे माण्हुनि खे मारियो बि पिया, असांखे लुटियो बि पिया, असांजा वसीला बि खणो पिया, असांखे लाश बि ॾियो पिया, असांजे 6 ज़िलनि में धाड़ेल राज करे छॾियो अथव। कंदकोट, जेकबाबाद, शिकारपुर, लाड़काणो, घोटकी,
कंबर शहदाद कोट सखर इन्हनि में धाड़ियल राज आहे। हिते बुख पई वाका करे, असांजे ॿारनि जूं नौकरियूं विकामनि पियूं, असांजे नियाणियुनि जा लाश पिया आहिनि। असां तव्हांजो ॾोह कयो कहिड़ो आहे? असांखे ॿुधायो त सही, पाकिस्तान जो हुकुमरानो, वफ़ाक़ जा हुकुमरानो ऐं पंजाब जा हुकुमरानो, असांखे ॿुधायो असां सिंधियुनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तव्हां ते कॾहिं को कब्ज़ो कयोसीं? तव्हांजा जे पाणी जो खणी वियासीं, तव्हां खां तव्हांजी ज़मीन फुरीसीं, छा कयोसीं? असां ॾोह कहिड़ो कयो आहे? असीं हथ में कपिड़ो विझी बुखिया उञा तव्हांजे साम्हूं बीठा आहियूं। तव्हांजे दरबार में जीअं यज़ीद जे दरबार में बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम बीठी हुई, तीअं जे तव्हांजे दरबार में बि तव्हां खां सवाल पिया पुछूं, असां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे? जो असांजो पाणी बि बंदि था कयो, ॿियो सभु त टपड़ खणी वियो, हाणे पाणी बि बंदि था कयो ऐं असांखे उञो रखी असांजा फसल तबाह करे असांखे मारण जो मनसूबो ठाहियो अथव। असीं तव्हांखे ॿुधायूं था, असीं उहे माण्हू आहियूं जेके अञा जमहूरियत जी ॻाल्हि था कयूं। असीं चऊं था हीउ मुल्क आहे पाकिस्तान, 25 करोड़ माण्हुनि जो गॾियल मुल्क आहे, गॾिजी रही सघे थो। हीउ जेको सिंध जो नौजवान आहे, 7 करोड़ में 3.5 करोड़ नौजवान, उहो अञा अयाज़ लतीफ़ पली जी ॻाल्हि ॿुधे पियो, अञा ॿियनि लीडर्स जी ॻाल्हि ॿुधे पियो। जंहिं ॾींहुं सिंधी नौजवान सम्झो त अयाज़ लतीफ़ पली जो ऐं ॿी लीडरशिप दाहूं करे करे एहतजाज करे पंधु हली उसन में धिका खाई धरना करे रैलियूं करे थकिजी पई ऐं तॾहिं बि हू नथा मुड़नि ऐं तॾहिं बि हू सिंध जो पाणी बंदि पिया कनि ऐं तॾहिं बि सिंध खे मफ़्तू इलाइक़ो सम्झी वेठा आहिनि, त पोइ उन्हनि को ॿियो फ़ैसिलो कयो नौजवान ऐं उन्हनि 3.5 करोड़ नौजवाननि मां 35 लख बि न, 3.5 लख बि न, 35,000 नौजवाननि जेकॾहिं को ग़लति फ़ैसिलो कयो ऐं उहे कंहिं ग़लति रस्ते ते हली विया, किथे पुॼी सघंदो? 2 सूबनि में अॻ में हालतूं ख़राबु आहिनि, 3 सूबे जूं हालतूं ख़राबु छो था कयो? आलमी ताक़तुनि जे मिशन खे छो था तकमील ताईं पुॼायो जेके चवनि था त पाकिस्तान खे नुक़सानु पुॼायूं? तव्हीं वफ़ाक़ जा हुकुमरानो आसिफ़ ज़रदारी साहब ऐं शहबाज़ शरीफ़ साहब, आई एम अक्यूज़िंग यू, आई एम टेबलिंग, आई एम लेवलिंग एन एलिगेशन अगेंस्ट यू। ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु इल्ज़ाम पियो हणा ऐं चार्जशीट पियो कयां त तव्हां जेको सिंध जो पाणीअ जो रोकण जो मनसूबो ठाहियो आहे, इहा पाकिस्तान जी ख़ैर ख़्वाही न आहे, इहा पाकिस्तान दुश्मनी आहे, इहा मुल्क दुश्मनी आहे। तव्हां ख़ुदि इहो पिया कयो या तव्हांखे ॿी कंहिं हिदायत कई आहे शहबाज़ शरीफ़ खे ऐं आसिफ़ ज़रदारी खे त पाकिस्तान खे नुक़सानु पुॼाइण लाइ कमु पुठी ठपरे तव्हांखे ॾिनो वियो आहे? त माण्हुनि खे ॿुधायो, तव्हीं हिन मुल्क जे कुख में छुरो पिया आणो, तव्हीं हिन मुल्क जे 25 करोड़ माण्हुनि जे पेरनि हेठां ज़मीन पिया कढो। इहा साज़िश बंदि कयो। पाकिस्तान सां दुश्मनी आहे, सिंध सां रुॻो कोन्हे, पाकिस्तान सां दुश्मनी आहे त समूरनि सूबनि जा माण्हू हिक ॿिए सां विढ़नि, इन खां बाज़ अची वञे।